अॼु शहीद नसरुल्ला गडानी जे कातिलुनि खे ॿिए दफ़े अदालत में पेश कयो वियो आहे। मीरपुर बाथिल जी अदालत में असगर लुंड जेको शहीद नसरुल्ला गडानी जे क़त्ल में मुलविस आहे उनखे पेश कयो वियो आहे ऐं ॿ कातिल अञा मफ़रूर आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। इन दौरान जेका नई जेका इम्प्रूवमेंट थी आहे या पेशरफ़ थी आहे या उहा थी आहे त सहाफ़ी तंज़ीमुनि दावा कई आहे त उन्हनि जे कोशिशुनि सां सिंध हुकूमत जे सीनियर वज़ीर इनाम शकील बैमुण शहीद नसरुल्ला गडानी जे भाउ खे 1 करोड़ जो चेक ॾिनो आहे। गॾोगॾु जेको मीरपुर माथिले घोटकी ऐं ॾहरकी जी जेका सूरताल पाण सोशल मीडिया ते ॾिसूं पिया ऐं जेको दोस्तनि जे ज़रिए मालूमात मिले पई त क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल MNA जंहिंजो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे ख़ालिद लुंड ऐं हुनजो पुटु शहबाज़ लुंड समूरे घोटकी ज़िले में जेके उन्हनि जूं तस्वीरूं पेनाफ्लेक्स लॻल हुआ उन पेनाफ्लेक्स खे लाथो वियो आहे। 7 जी तइदाद में माण्हुनि उन्हनि जे चहिरनि ते उन पेनाफ्लेक्स जे मथां कारां मली आहे जेकी बि उन्हनि खां थी सघी आहे उन्हनि कोशिशि कई आहे ऐं ॿुधायो वियो पियो वञे त घोटकी ज़िले में जिते बि ख़ालिद अहमद लुंड ऐं उनजे पुट जा पेनाफ्लेक्स लॻल उहे सभु लाहे उछलाए विया आहिनि। मूं दोस्तनि सां राब्तो कयो, पुछा कई त इहे कहिड़ा माण्हू आहिनि, केरु कनि पिया, त दोस्तनि जो ख़्यालु इहो हो त उहे दोस्त जेके 20 सालनि खां वठी 25 सालनि जी उमिरि जा नौजवान आहिनि जंहिं जो घणो तरो कंहिं सियासी तंज़ीम सां तालुक़ु न आहे, उहे सभु अमल उहे कनि पिया। ॿिए पासे जेका तहरीक हले पई उहा तहरीक हिकिड़ी नई निधणकाई वारे माहौल में हली वई आहे या उन दौर में दाख़िल थी वई आहे जिते हाणे असांखे मियां मिठू अॻवानी कंदे मिले थो ऐं सरदार बारी पिताफ़ी अॻवानी कंदे मिलनि था। सहाफ़ी तंज़ीम जा लीडर घणो तरो हाणे गुम थी विया आहिनि उन सॼे तहरीक खां। शायदि उतां जे जेके लोकल हालतूं आहिनि उहे हालतूं ताईं ॾुखियूं आहिनि, क़बाइली सिस्टम आहे ऐं जेकॾहिं नसरुल्ला गडानी शहीद थी सघे थो त पोइ ॿियनि खे बि ख़ौफ़ आहे त उन्हनि खे बि शहीद कयो वेंदो। पर अम्मा पठाणी जेका नसरुल्ला गडानी जी माउ आहे उनजी बि इहा घुर आहे ऐं तरक़ी पसंद पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मुंशी पहिरें ॾींहुं बि इहा घुर कई हुई त जुडिशियल इंक्वायरी क़ाइमु कई वञे ऐं उन ज़रिए इहा ख़बर घटि में घटि पवे त नसरुल्ला गडानी जी शहादत में केरु आहिनि। हीअ त पुलिस ॿुधाए थी। पुलिस त इहो बि कोशिशि कई पए त नसरुल्ला गडानी खे कारो करार ॾिजे। उन करे उनजो जिन फैमिली सां मलक फैमिली सां तालुक़ु हो उन्हनि खे पहिरीं गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि जे औरतुनि खे गिरफ़्तार कयो, मर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि खे प्रेशर ॾिनो वियो त तव्हां चओ त हीअ असांजो कारो हो इन करे असां हिनखे क़त्ल कयो आहे। पर पोइ उन्हनि मीडिया ते रड़ियूं कयूं, दाहूं कयूं, उनखां पोइ उन्हनि जी जान छॾियूं। हाणे असकर लुंड ऐं ॿिया लुंड जेके आहिनि से क़त्ल में ॼाणाए था वञनि। त असांजी घुर इहा आहे त इहो 1 करोड़ नसरुल्ला गडानी जे ख़ानदान खे या उनजे भाउ खे तव्हां ॾेई सम्झो था, पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झे थी त इहो नुक़सानु उन्हनि भरे ॾिनो आहे, तव्हां सम्झा थी इहा ज़्यादती आहे। ऐं सहाफ़ी तंज़ीमुनि खे घटि में घटि 1 करोड़ ते राज़ी न थियणु खपंदो हो। उनजो ख़ानदान आहे, उनजा पुट आहिनि, धीअरूं आहिनि, गुरबत आहे उन्हनि जे ख़ानदान में। नसरुल्ला गडानी जी तव्हां पाण उनजे जेका ॾिसो था घर जी हालति त उन वटि पंहिंजो घर कोन हो। उन्हनि जा ॿार शाम जे टाइम ते या ॿिनि जे टाइम ते वठी खणी पाड़े ओड़े मां भाॼी वठी खाइण वारा हुआ। उहो इंतई गैरतमंद ऐं बाउसूल माण्हू हो। त घटि में घटि उनजे जेको नुक़सानु थियो आहे उनजे ॿारनि जी पढ़ाई लिखाई, उनजो घर घाट 25 करोड़ रुपया सिंध हुकूमत खे ऐलान करणु खपनि। ऐं हिन तहरीक खे सहाफ़ी तंज़ीमुनि खे हर सूरत में मालिकी करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इन तहरीक खे तव्हां मियां मिठू जे ऐं सरदार बारी पिताफ़ी जे हवाले करे छॾियो त पोइ उन तहरीक जो उहो ई हशर थींदो जेको नाज़िम जोखी जे तहरीक जो थियो हो। त हचारा जेके आहिनि समाज में जिन जे ख़िलाफ़ शहीद नसरुल्ला गडानी अलाए केतिरा व्लॉग्स ठाहिया ऐं उनजे ज़ुल्म ऐं बरबत जे ख़िलाफ़ उथी खड़ो थियो, माण्हुनि खे मुतहद कई, माण्हुनि जे लाइ आवाज़ु बणियो। तव्हांजी तहरीक जा हाणे मालिक उहे थियो वेठा आहिनि, शहीद नसरुल्ला गडानी तॾहिं ते उहे वेठा आहिनि। मियां मिठू त चवे थो त शहीद तमामु भलो माण्हू, मूं ते जेके व्लॉग्स ठाहींदो, तनक़ीद कंदो, मां उन तनक़ीद जे ज़रिए पंहिंजी इस्लाह कंदोसि। ऐं बारी पिताफ़ी जी मां स्टेटमेंट या उनजी वीडियो ॾिठी त उहो बि इहो चए पियो त शहीद असां ते बि वीडियो ऐं व्लॉग्स ठाहिया पर उन जो मक़सदु थोरी उनखे क़त्ल करे छॾिजे। त जेके हचारा आहिनि हाणे तहरीक जी अॻवानी उहे कनि पिया। त सहाफ़ी तंज़ीमुनि खे, सहाफ़ी अॻवाननि खे, लीडरनि खे इहा गुज़ारिश मां कयां थो ख़ासि तौर ते त तव्हां अॻियां अचो, तव्हां अॻवानी वारो किरदारु कयो। बाक़ी असीं जेके सियासी पार्टियूं आहियूं या समाज जेके बाशऊर फ़र्द आहिनि उहे सभु तव्हां सां गॾिजी बीहंदा। जागमोहन मेहर वारो घटि में घटि शहीद नसरुल्ला गडानी सां मामिलो न थिए, उनजा कातिल अञा गिरफ़्तार न थिया आहिनि। तव्हांजे इन्हनि सुस्तनि जे करे इहो थींदो त अॻिते हली उनजा अज़ीज़, उनजा वारस प्रेशर में ईंदा ऐं पोइ ठा तरफ़ हलिया वेंदा ऐं पोइ इहा सूरत हाल थींदी त शहीद नसरुल्ला गडानी जो खून जेको आहे उहो बि हचारा खाई वेंदा।